अस्सलाम वालेकुम नाज़रीन। तो असां हिन वक़्त मौजूद आहियूं ॻोठ हयात खान गोपांग में। त किता सरसों आहे घर मिलंदड़ ऐं अॾावत आहे घर मिलंदड़। त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत खे त यासीन शाह खे ॾुजी किस्त मिलंदड़ उथो लख खां 50,000 जो बि कमु न कराए सघो। की में त 1.5 लख रुपया ख़बर न पई काॾे वियो कीअं वियो का ख़बर न पई। पहिरीं किस्त मिलंदड़ उथो लख रुपया मां ॿ कमरनि जी DPC कराई वई। की में त 50,000 गाइब कयो वियो। त अयाशन में की में त ॿी किस्त ॾुजी मिलंदड़ उथो 50,000 जो बि कमु न कराए वियो ऐं ख़बर न पई त सिंध हुकूमत हिन खे 2 किस्तूं त ॾिनूं, पर हिकु नूर नबी शाह जे नाले सां, हिकु यासीन शाह नाले सां, पर हुनखे माई सलाह ॾींदड़, पंहिंजी घरवारी सलाह ॾींदड़ आमना बीबी नाले सां, धीअ मुर्तज़ा शाह जी नाले सां आहे किताब। उहा सलाह ॾींदड़ उहा चए त ऐं जॻह त कमरा पोइ बि ठही सघंदा। हाणे इहे 1.5 लख रुपया हेॾे खणी अच, पाण अयाशी कयूं, खायूं पीयूं, कीअं त पाण शॉपिंग कयूं त ऐं नंढड़ी जी शॉपिंग वॉपिंग करायूं। त अहिड़े अयाशनि में पंहिंजे सहुरे खे खाइण में गुलाम मुर्तज़ा शाह खे ऐं ॿिनि खे खाइण में उहो 1.5 लख रुपया सरकारी गाइब कयो वियो। कीअं त तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त ॻोठ हयात खान गोपांग में यासीन शाह जिलानी किता ॾुजी किस्त पंहिंजे 1.5 लख रुपया सरासर भाउ समेत किस्त मां हड़प करे वियो। जॻह DPC में रहिजी वई, लेटर में न कराए सघो। साॻी ॿार पंहिंजा